जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दहशतगर्दी नामंज़ूर हज़ारा कम्यूनिटी जो क़त्लेआम बंदि कयो। शिया उलमा काउंसिल तालके मेयर जे सदर मौलाना मुजाहिद हुसैन चांडियो, दिफ़ा शिया उलमा काउंसिल जे सदर मौलाना आबिद अली इरफानी, अमीर अली जोयो, सैयद साबित अली शाह, साबिर हुसैन राधण, मुजाहिद हुसैन जोयो जी अॻवानी में सवे कारकुननि झंडा कारी पटी वधी मरकज़ी मां बारगाह मेयर खां हिकु वॾे सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कढियो। मुज़ाहिरीन सॼे शहर जो गश्त कंदा मेयर प्रेस क्लब अॻियां ज़ोरदार नारेबाज़ी कई। उन मौक़े ते इन्हनि मुतालबो कंदे चयो त मुल्क अंदरि दहशतगर्दी जी लहर तेज़ी सां फैलिजी रही आहे, छो त शिया अॻवान सरेआम अगवा करे क़त्ल कया वञनि था ऐं हर रोज़ कोटिया में हज़ारा बिरादरी जे माण्हुनि खे बेगुनाह क़त्ल कयो वञे थो, जंहिंजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था। इन्हनि हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कयो त शिया अॻवान खे तहफ़ुज़ फ़राहम करे क़त्लेआम बंदि कयो वञे, न त पूरे पाकिस्तान खे बंदि करे छॾींदासीं। जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो मेयर जे मंसूर कॉलोनी जे रहवासी नौजवान अली रज़ा कांदड़ो खे छिते कुते चक हणी सख़्तु ज़ख़्मी करे विधो हुयो, जंहिंखे ज़ख़्मी हालत में तालका अस्पताल मेयर आंदो वियो, जिते छिते कुते जे चक जी गुज़िरियल 3 महीननि खां वैक्सीन जी खोट हुजण सबबि मासूम ॿार खे वैक्सीन मिली न आहे सघी। अस्पताल इंतजामिया नौजवान जे वारसनि खे ॿुधायो त मेयर तालके अस्पताल समेत मेयर तालके जे समूरनि हेल्थ मर्कज़नि में छिते कुते जे चक जी वैक्सीन मौजूदु न आहे। कैमरामैन दीदार मैसर सां गॾु रिपोर्टर अब्दुल वहीद मैसर, सोच टीवी न्यूज़ मेयर।